बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में अॼु असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जुमेतुल मुबारक जो बाबरकत ॾींहुं तव्हां सभिनी खे जुमे जूं लख लख वाधायूं हुजनि। अॼु 22 ज़ुल्क़ाद 1445 हिजरी ऐं पाण ईद उल अज़हा जे तमामु वेझो आहियूं, हज जे फरीज़नि जे तमामु वेझो आहियूं। हीअ जेके ॾियारा आहिनि कुझु ई ॾींहंनि में असांजा जेके मुस्लमान भाइर हुते पहुतल आहिनि सऊदी अरब में ऐं मदीने शरीफ़ में, उहो हज अदा कंदा। हज जा जेके फरीज़ आहिनि कुझु ई ॾींहंनि में शुरू थींदा। तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर जुमेतुल मुबारक जूं लख लख वाधायूं हुजनि। ऐं इहा ई दुआ आहे जेका भिटाई कई त आलम सभु आबाद करी, ऐं असांजी बि इहा ई दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे आबाद करे ख़ुशि रखे, पंहिंजे पंहिंजे उजनि में ऐं पंहिंजे पंहिंजे मारूड़नि सां गॾु ख़ुशि रखे, आबाद रखे। तव्हांजूं झोलियूं जेके आहे हमेशह जेको आहे भरियल हुजनि, ख़ुशियुनि सां भरियल हुजनि। कॾहिं तव्हांखे कोसो वाह न लॻे, कॾहिं तव्हांखे परेशानी वेझो न अचे। जेके बि तव्हांजूं परेशानियूं आहिनि, तव्हांजा मसइला आहिनि, जेके बि तव्हांजा मसइला ऐं परेशानियूं आहिनि, उहे अलाह साईं जेको आहे उहो हल करे, ऐं रब साईं तव्हांजो मुहाफ़िज़ थिए, ऐं रब साईं तव्हांखे पंहिंजे दोस्तनि में ऐं बाज़ारनि में जेको तव्हांजे मथां बाज़ारो थिए। जुमेतुल मुबारक जो ॾींहुं आहे। अॼु पाण इन ई हवाले सां गुफ़्तगू बि कंदासीं, हमद ऐं नातूं पाण ॿुधंदासीं। ख़ूबसूरत महिमान असां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। ऐं उनखां पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त असां ख़बरुनि जो सिलसिलो वधाईंदा आहियूं। ख़बरूं उनखां पोइ वरी कचहरी थींदी आहे। सो उमेदु त तव्हां गर्मीअ खां बचा हूंदा। काल्ह बि सिजु सवा नेज़े ते पहुतल हुयो, ऐं काल्ह तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ शहरनि में, ख़ासि करे पाण सिंध जी ॻाल्हि कंदासीं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे बाहि जा वाक़िया तमामु घणा थिया। ख़ासि करे हैदराबाद जी मां ॻाल्हि कंदुमि। हैदराबाद में काल्ह शाम जो सिलेंडर धमाको थियो आहे, जंहिंजे करे 30 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, ऐं गॾोगॾु उन्हनि में 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। ऐं ज़ख़्मियुनि मां जेको आहे 20 ॼणनि खे कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु जेके जीअं असां लाइव थियासीं त मां 5 मिंट पहिरीं कराची मां अपडेट वरितमि पिए, त उन्हनि ॿुधायो त ज़ख़्मियुनि जी जेका हालत आहे तमामु घणी नाज़ुक आहे, तमामु हालतुनि जी ॻणती जोगी आहे। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त उन्हनि जे लाइ दुआ कजो। ऐं सिलेंडर धमाके करे जेको आहे घणो जेको अंग आहे मुतासिर थियो आहे, उहो औरतुनि ऐं ॿारनि जो थियो आहे। उन्हनि जो 80% जिस्म जेको आहे उहो सड़ी वियो आहे। अहिड़ी त गर्मीअ जे हवाले सां मौसमियात खाते जो इहो ई चवणु आहे त अञा ताईं इहो ज़ोर जेको आहे गर्मीअ जो बरक़रार आहे, ऐं कुझु ॾींहंनि में बरसाति जो इम्कानु आहे। उन्हनि चयो पिए त बरसाति 1 जून ताईं थींदी, पर हुन में वरी मौसमियाती तब्दीलियूं आहिनि। ज़ाहिर रोज़ानी बुनियाद ते तब्दीली थिए थी, रोज़ानी बुनियाद ते अपडेट्स अचनि थियूं। सो चवनि था त इहा 2-3 ॾींहं अञा गर्मीअ जी जेका इहा ताक़त आहे उहा बरक़रार रहंदी, ऐं उनखां पोइ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो। थोरी घणी तब्दीली इहा आहे त हैदराबाद जे भरपासे में जितां असां बि प्रोग्राम कयूं पिया, उते राति जो हवाऊं खुलियूं आहिनि, पर घणे भाङे सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि उते राति जो बि जेको आहे ॿूसट वारो माहौल आहे, ऐं तमामु घणी गर्मी आहे। ऐं ख़बरूं पाण ॿुधाईंदासीं, ख़बरुनि जो अहम ख़बरुनि जो ज़िक्र कंदासीं। उनखां पोइ पाण महिमाननि ॾांहुं बि हलंदासीं, ऐं ख़ूबसूरत आवाज़नि में पाण रब साईं जी जेको आहे तारीफ़ बि ॿुधंदासीं, हमद बि ॿुधंदासीं, त नातो बि ॿुधंदासीं, रब जो ज़िक्र कंदासीं, छाकाणि जो उहो ई असांजो रब बाज़ारो आहे। ऐं ख़बरुनि जो सिलसिलो ईअं आहे त अहम जेका ख़बर आहे सिंध जे हवाले सां, कल्ह सिंध काबीना जो इजलास जो जॾहिं मूं तव्हांखे ज़िक्र कयुमि पिए त ओॾीमहिल शुरू थी चुको हुयो। अपडेट्स मूं चयो जीअं तव्हांखे ईंदियूं त असां ॿुधाईंदा वेंदासीं। अॼु मजमूई तौरु अपडेट्स ईअं आहिनि त हाणे हीउ जेको मामिलो आहे हिन जो कैंटोनमेंट वारनि जो जेको हलियो पियो टैक्सिस जो, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ शहरनि में कैंटोनमेंट में एहतिजाजी मुज़ाहिरा पिया थिया टैक्स वधाइण जे करे ऐं ॿिया मामलनि जे करे। सिंध हुकूमत चयो आहे त असां बि जेको आहे हाणे कैंटोनमेंट्स मां टैक्स वठंदासीं। कैंटोनमेंट वारा 2% पंहिंजा सर्विस चार्जिस खणी, बाक़ी जेका बि रक़म हूंदी उहा सिंध हुकूमत जे हवाले कंदासीं, सिंध हुकूमत जे अकाउंट में वेंदी। ऐं गॾोगॾु सिंध काबीना इजलास में इहो बि फ़ैसिलो कयो वियो त जेका पाकिस्तान स्टील मिल आहे उहा वफ़ाक़ मुख़्तलिफ़ मौक़नि ते खंगाइण जो फ़ैसिलो कयो हुयो, ऐं उनखां पोइ उनजो नीलामियुनि ताईं अची ॻाल्हि पहुती हुई। उन में सिंध हुकूमत जो इहो चवणु आहे त असां इहो केस खटे विया आहियूं, ऐं हाणे वफ़ाक़ कॾहिं बि स्टील मिल खंगाए न सघंदी, न वफ़ाक़ खंगाईंदी, न वरी सिंध हुकूमत कॾहिं अहिड़ो फ़ैसिलो कंदी त स्टील मिल खे जेको आहे प्राइवेट कंपनी खे ॾिनो वञे, या हिनखे विकिरो कयो वञे, या हिनखे खंगायो वञे। सिंध हुकूमत ॿियो हिकिड़ो अहम ऐलान इहो कयो त सरकारी मुलाज़िमनि खे जेको आहे सस्ते अघ ते प्लाट ॾिना वेंदा। इन हवाले सां हिकिड़ो प्लान पेश कयो वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि लाइ सस्ता प्लाट स्कीम जेको आहे गवर्नमेंट मुलाज़िमनि जी, उहा आंदी पई वञे। उन ते वर्कआउट मुकमल थी चुको आहे। ॾिसूं त उहा हाणे कहिड़नि कहिड़नि शहरनि में इनिशियली तौर ते अचे थी, शुरूआती तौर ते इन जो प्रोसीजर छा हूंदो, ज़ाहिर आहे उहो अञा अॻिते उहो ॿुधाईंदा, पर हिननि चयो आहे त असां सस्ता प्लाट स्कीम आणे रहिया आहियूं। गॾोगॾु तव्हां इहो बि ॿुधो हूंदो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी जेका ज़मीन आहे उहा मुख़्तलिफ़ धुरनि खे ॾिनी पई वई। उनजे हवाले सां असांजे कॉम्प्रेस ॿाहिरनि एहतिजाज बि कयो, मुख़्तलिफ़ फोरम्स ते एहतिजाज कयो वियो, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे तरफ़ां एहतिजाज कयो वियो त सिंध जी ज़मीन जेको आहे इहो कारपोरेट फार्मिंग जे नाले ते
न ॾिनी वञे। सो उन हवाले सां बि अहम इहो फ़ैसिलो थियो आहे त कॉर्पोरेट फार्मिंग जी जेका ज़मीन ॾियणी आहे उहो हिन वक़्तु मतिलबु त उन ते स्टे ऑर्डर अची वियो आहे। सिंध हुकूमत चयो आहे त हिन मामले खे असां थोरो अञा वधीक गौर वीचार कंदासीं। हिन सिलसिले में हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे जंहिंमें आबपाशी वज़ीर बि मौजूदु आहिनि, त ज़राअत खाते जा वज़ीर बि मौजूदु आहिनि, सेक्रेटरी मौजूदु आहिनि। हिकिड़ी कमेटी आहे, उहा जेको आहे उहो फ़ैसिलो कंदी ऐं उन ते नज़रसांदी कंदी, समूरे मामले जो जाइज़ो वठी उनखां पोइ हतमी फ़ैसिलो कयो वेंदो त कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते जेका असां ज़मीन मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे या मुख़्तलिफ़ धुरनि खे ॾेई रहियासीं उहा ॾियणु घुरिजे या न ॾियणु घुरिजे। कुझु ॾींहं पहिरीं शहबाज़ शरीफ़ साहिबु अदलिया ते तमामु घणी तनक़ीद कई हुई ऐं सभिनी जेके आहिनि तजिया निगार आहिनि, गॾोगॾु सियासतदान आहिनि, उन्हनि जो बि इहो ई चवणु हो त हीउ तौहीन अदालत जो मामिलो छो न थियो। जंहिं महिल शहबाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजे वर्कर कन्वेंशन ऐं जनरल बॉडी जो जेको इजलास हो नून लीग जो, उन में तक़रीर कंदे चयो त अदलिया में जेको आहे कारूं रिढियूं वेठल आहिनि। उन सॼे मामले ते 2-3 ॾींहं त मतिलबु हूअं त इंतिज़ामी तौर ते ख़ामोशी हुई, पर ज़ाहिरा मुल्किया तजिया निगार उन्हनि इहो आवाज़ु उथारियो त शहबाज़ शरीफ़ साहिबु सिटिंग जेको आहे वज़ीर आज़म थी ईअं मतिलबु त मुल्क जी अदलिया ते कीअं ॻाल्हायो। कल्ह नेब तरमीमी जेको आहे ऑर्डिनेंस जी केस जी ॿुधणी हुई, उन में जस्टिस अतर मिनल्ला अहम रिमार्क्स ॾिना ऐं उन चयो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे वञी ॿुधायो त अदलिया में कारूं रिढियूं न आहिनि वेठल। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त जजिस ख़िलाफ़ु जेको आहे तव्हां रेफरेंस दाख़िल कयो ऐं ईअं जेको आहे तव्हां कमेंट्स पास न कयो। अदलिया में कारूं रिढियूं बिल्कुलु बि न आहिनि। हुननि पोइ हिकिड़ो वरी उर्दूअ में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, उहे मतिलबु त वेठल आहिनि। जे असां सिंधी ॻोल्हण जी भरपूर कोशिशि कईसीं, पर मुंहिंजी घटि इल्मी जे करे अञा ताईं हुनजो डिक्शनरी में जेको आहे उहो लफ़्ज़ न मिलियो, न ई वियो मिलियो त हुन में कारूं रिढियूं न आहिनि हिकिड़ो लफ़्ज़ हिननि जो इस्तेमालु कयो। अहिड़ी रीति पंहिंजो कल्ह चीफ जस्टिस जी सरबराही में, जस्टिस फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी सुप्रीम कोर्ट जी लार्जर बैंक इमरान ख़ान जे केस जी ॿुधणी कई, जंहिंमें PTI चेयरमैन जेको आहे बेंच जेको आहे हुननि वीडियो लिंक ज़रिए पेश थिया। उन लार्जर रुकनी जेका इहा बेंच आहे उन इमरान ख़ान साहिब खां पुछियो त साईं तव्हां पाण दलील ॾींदा या तव्हांजे वकील जो इंतज़ारु कयूं ऐं वकील ते तव्हां सॼो भाड़ींदा। त PTI जे बानी चयो त मां अधु कलाक ताईं पाण दलील ॾींदुमि, उनखां पोइ तव्हां जेको आहे मुंहिंजी कानूनी टीम जेका उहा दलील ॾींदी। हुननि चयो त मां जेल में आहियां ऐं सफ़ा अकेलो तनहा पंहिंजो जेल में गुज़ारे रहियो आहियां ऐं हिकिड़ो कर्नल आहे जेको समूरा मामला संभाले थो, मूंखे मुंहिंजी कानूनी टीम सां न पियो मिलणु ॾिनो वञे ऐं तव्हां महिरबानी करे मुंहिंजी कानूनी टीम सां मुंहिंजी मुलाक़ात करायो। ऐं हीउ पहिरियों मौक़ो हुयो जंहिं वक़्तु जॾहिं इमरान ख़ान ऐं चीफ जस्टिस फ़ाइज़ ईसा साहिबु पहिरियों भेरो जेको आहे हुननि मुकालमो कयो, पाण में ॻाल्हि ॿोल कई। गॾोगॾु PTI जे बानी जेको आहे इहा बि दरख़्वास्त कई त 8 फेबरवरी ते जंहिं ॾींहुं हीअ चूंडूं थियूं हुन मुल्क में आम ॾींहुं, उन्हनि हवाले सां हुननि ॻाल्हायो त 8 फेबरवरीअ ते आहे हिते हिन मुल्क में वॾो धाड़ो लॻो ऐं इन जे ख़िलाफ़ु दरख़्वास्त 2 दरख़्वास्तूं तव्हां वटि मुंहिंजूं काफ़ी अरसे खां वठी इल्तवा जो शिकार आहिनि, महिरबानी करे उन्हनि दरख़्वास्तुनि खे बि ॿुधो वञे। ऐं अहिड़ी रीति सॼो हुननि इमरान ख़ान साहिबु पंहिंजा दलील ॾिना ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ हुननि मामलनि ते बि ॻाल्हायो ऐं दलीलनि में संदनि इहो ई चवणो हो त मतिलबु जेके हुननि हुआ त सॼो हथ ठोकियो मामिलो आहे ऐं मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम हया विया आहिनि, अहिड़ो कुझु बि न आहे। जीअं हिकिड़ो जवाबदार जेको आहे पंहिंजी हुन में तहफ़ुज़ कंदो आहे, पंहिंजे बचाव जे लाइ उहो जेके दलील ॾींदो आहे। अहिड़ी रीति पाण सिंध में उरड़ीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उरड़ीअ जा हाञा जेको आहे उहो सिंध में जारी आहिनि। कल्ह टंडोलायार में वधीक 2 ॿार फोत थी विया आहिनि, जंहिं बाद 1 महीने जे अंदरि हिन महीने में जेको अंग अखर ज़ाहिर थिया आहिनि, 16 खां वधीक मासूम ॿार फोत थी विया आहिनि उरड़ीअ विघे। ऐं गॾोगॾु ॿियनि शहरनि मां बि इहे ख़बरूं हुयूं त दादूअ में जेको आहे 40 खां वधीक ॿार अस्पताल दाख़िल थिया आहिनि, सालापट में हिकिड़ो ॿार फोत थी वियो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां खेरपुर मां बि इहे ख़बरूं हुयूं त अञा वधीक हुते ॿार अस्पताल दाख़िल थिया आहिनि। दड़े में केतिरा ई ॿार जेको आहे उहे अस्पताल दाख़िल थिया आहिनि। उरड़ी जेको आहे उहा बेक़ाबू थी वई आहे, उरड़ीअ जो मर्ज़ तमामु घणो वधी वियो आहे कि कल्ह असां हिन उरड़ी जे हवाले सां ॿारनि जे माहिर डॉक्टर खे पंहिंजे सुबुह में प्रोग्राम में शरीक कयोसीं, तव्हांखे असां ॿुधायोसीं त हुनजा बचाव जा तरीक़ा कहिड़ा आहिनि, हुनजो इनिशियली जेकॾहिं मामिलो आहे त कीअं कहिड़ियूं दवाऊं इस्तेमालु कजनि, कहिड़ा हिफ़ाज़ती उपाउ अख़्तियार कजनि, सो इन सॼे मामले खां बची सघिजे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेकॾहिं तव्हां ॾिसो था त ॿार खे दाणा निकिरनि था, जिस्म ते ॻाढ़ा दाणा आहिनि या तेज़ बुखार आहे, अहिड़ो को मामिलो आहे त फौरी तौरु अस्पताल वञो। जेकॾहिं तव्हांजे आसे पासे में BHU बेसिक हेल्थ यूनिट न आहे या बेसिक हेल्थ सेंटर न आहे त महिरबानी करे भरपासे जे शहर में वञो, हुते ॿारनि जे डॉक्टर खे ॾेखारियो। कोशिशि इहा कयो त ॿारनि जो माहिर डॉक्टर हुजे, अदरवाइज़ MBBS जेके आम डॉक्टर आहिनि उन्हनि खे ई ॾेखारियो ऐं ॿारनि खे जेको आहे वधीक नुक़सानु थियण या वधीक उन्हनि खे जेको आहे मौत जे मुंहं में वञण खां बचायो। ऐं गॾोगॾु ज़ाहिर गर्मी आहे, गर्मीअ में इहे मामला न रुॻो या उरड़ीअ जी बीमारी पर
भई जेके ॿियूं पेट जूं बीमारियूं आहिनि, डायरिया आहे या नमूनिया आहे या ॿियूं जेके बीमारियूं आहिनि, इहे बि ॿार खे वधीक इफेक्ट कंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांजो ॿारड़ो ॼमण खां वठी वेंदे 5 सालनि ताईं जी उमिरि जो आहे त सम्झो तव्हांजो ॿारड़ो हिकिड़े रेड ज़ोन में हले पियो हिननि ॾींहंनि में, ऐं हुनखे रेड ज़ोन जो तरीक़ेकार इहा आहे त तव्हां हुनखे छांव में रखो, घर में रखो, गैर ज़रूरी तौर हुनखे ॿाहिरि ई न कढो। स्कूलनि जूं अॼु खां बसि स्कूलनि जो आख़िरी ॾींहुं आहे, सुभाणे खां उहो मोकलूं थी वेंदियूं ऐं 2 महीननि ताईं जेको आहे उहो मोकलूं हूंदियूं। जीअं ई ॾींहं बहितर थियनि, ॾींहं थधा थियनि त पोइ तव्हां भले घुमणु फिरणु निकिरो, ॿारनि खे तव्हां एक्टिविटीज़ करायो, उन्हनि खे घिटीअ में भले खेॾणु ॾियो। पर अॼुकल्ह जेके ॾींहं हली रहिया आहिनि तमामु गरम ॾींहं आहिनि, गर्मी पत जॾहिं 51 खां वठी 55 डिग्री सेंटीग्रेड जे विच में हली रहियो आहे त ज़रूरु इहा लुख जेका लॻंदी उहा तमामु घणी विढ़ंदी आहे। अहिड़ी रीति पाणी खोट जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। कल्ह मुख़्तलिफ़ शहरनि मां जेको आहे पाणी खोट जे हवाले सां एतिजाजी मुज़ाहिरा कया विया, ख़ासि करे कुंदरीअ में तमामु वॾो एतिजाज थियो ऐं न रुॻो मुख़्तलिफ़ शाख़ुनि में वाहन में पाणी जी खोट आहे, पर जिते जिते पाणी आहे थोरो घणो उते जेको आहे बासर पंहिंजा ट्यूबवेल हणी, पंहिंजा पाइप हणी, गैर क़ानूनी तौरु कट हणी उहो पाणी चोरी करे आया आहिनि। कल्ह टंडजाम में बि जेको आहे एतिजाजी मुज़ाहिरा कया विया ऐं चयो वियो त हीउ जेको शाह लतीफ़ कैनाल आहे उन मां ऐं रोडी कैनाल मां पाणी जी खणत कई पई वञे गैर क़ानूनी तौर ते। हिकिड़ो त पोछड़ जा जेके आबादगार आहिनि उहे ॾुकार में मुबतला आहिनि, ॾुकार वारी सूरत हाल खे मोड़ी रहिया आहिनि, न उन्हनि वटि फसल लाइ पाणी आहे, न उन्हनि खे चौपाए माल खे लाइ ॾियण लाइ पाणी आहे, पर उन्हनि वटि पीअण जे लाइ पाणी कोन्हे को, फुड़े लाइ उहे परेशान आहिनि। सॼी सिंध में कल्ह केतिरा ई एतिजाजी मुज़ाहिरा कया विया ऐं हिन समूरे मामले जे बावजूदि असां वटि अञा ताईं पाणी न पहुतो आहे, खोट तमामु घणी आहे ऐं गॾोगॾु पंजाब जेको आहे उहो पाणीअ ते धाड़ो बरक़रार रखियो वेठो आहे। उहो केतिरा ई क्यूसिक जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 18,000 क्यूसिक खां पोइ कल्ह 5,500 क्यूसिक उन्हनि वधीक खणणु शुरू कई, त लॻभॻि 2,000 क्यूसिक जेको आहे उहो वधीक पाणी जी खणत खणी रहियो आहे। असां वटि सिंध में डाउन स्ट्रीम में त मुकमल तौर ते वारी उॾामी रही आहे ऐं मुकमल तौर ते असां जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल बरक़रार रही त तव्हां कुझु ॾींहंनि में ॾिसंदा त इहे माण्हू रोडनि ते अञा वधीक निकिरंदा ऐं ॾुकार वारी सूरत हाल जेका आहे उहा अञा वधीक बदतर थींदी वेंदी। रांदियुनि जी पाण ॻाल्हि कंदासीं त रांदियुनि जे हवाले सां इंग्लैंड कल्ह चौथीं T20 मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी ऐं इहा शिकस्त जेको आहे पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां मिली आहे। इन सीरीज़ जी जेका पहिरीं ऐं T20 मैच आहे उहा बरसाति जे करे न थी सघी हुई, जंहिंखां पोइ इंग्लैंड 2 T20 मैचूं खटे वरितियूं आहिनि, हिकिड़ी कल्ह वारी ऐं हिकिड़ी ॿी T20 मैच जेका थी हुई ऐं इंग्लैंड इहा सीरीज़ जेको आहे उहा पंहिंजे नाले करे वरिती आहे। अहिड़ी रीति उमरकोट में सुभाणे जश्न वफ़ा थी रहियो आहे। वफ़ा पली जे हवाले सां उन्हनि जी जेको आहे जश्न वफ़ा जी हिकिड़ी तक़रीब थी रही आहे, जंहिंमें सिंध जा नामियारा राइटर्स, अदीब, शाइर, गुलूकार उते परफॉर्म कंदा ऐं गॾोगॾु सैयद सरदार अली शाह जेके आहिनि उन्हनि जा ख़ासि महिमान आहिनि उते मौजूदु हूंदा। मदद अली सिंधी, ताज जोयो, मुख़्तलिफ़ वफ़ा पली जे हवाले सां जेके उनजी फ़न, शख़्सियत ऐं हुनजे हवाले लिखणनि जे हवाले सां उनजे मौज़ूअनि ते, उनजी शाइरीअ ते मुख़्तलिफ़ सेशन्स थींदा ऐं गॾोगॾु राग जी महफ़िल बि थींदी। हुन में सैफ़ समय जो, रफ़ीक फ़क़ीर ऐं ॿिया गुलूकार परफॉर्म कंदा। वफ़ा पली कंहिं तारुफ़ जो मुहताज न आहे, जंहिं जूं सिटूं आहिनि त कॾहिं मोह बि मिलंदे मुलाक़ात थींदी, कॾहिं कंदे सिंधी राति थींदी, कॾहिं मोह बि मिलंदे मुलाक़ात थींदी। सो ख़ूबसूरत सिटुनि जो उहो शाइर आहे, तमामु ख़ूबसूरत शाइर। उनजी जेका सुभाणे जश्न वफ़ा मल्हायो पियो वञे ऐं गॾोगॾु पाण ॻाल्हि कंदासीं पेपरनि जे हवाले सां जेको आहे तमामु ख़ूब ख़बरूं अचनि पियूं, ख़तरनाक ख़बरूं अचनि पियूं सिंध में, ख़ासि करे 11 ऐं 12 क्लास जे हवाले सां त हीअ जेके कॉपी कल्चर आहे उनखां पोइ पेपर आउट, कल्ह बि पेपर आउट थियो ऐं कल्ह बि जेको आहे सेंटरनि जे ॿाहिरां मेला मतल हुआ ऐं उन्हनि खे कॉपीज़ करायूं पियूं हुयूं। आख़िरी ख़बर शेयर कंदासीं, हुन खां पोइ पाण ब्रेक ते हलंदासीं, हुन खां पोइ पाण महिमान न मिलंदासीं। बजट जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त बजट में 1500 अरब रुपयनि जा जेको आहे उहे नवां टैक्स लागू कया पिया वञनि ऐं खाद खुराक जूं जेके शयूं आहिनि जेके परॾेह मां अचनि थियूं उहे महांगियूं थींदियूं ऐं सोलर बि महांगा थींदा ऐं इहा जेका बजट आहे वफ़ाक़ी बजट तजवीज़ कई वई आहे त 10 जून ते जेको आहे पेश कई वञे। सो खोड़ ख़बरूं हुयूं मुख़्तलिफ़, असां अॻिते भली तव्हांखे ख़बरूं शेयर कंदासीं ऐं गॾोगॾु महिमाननि सां बि कचहरी कंदासीं, नातूं ॿुधंदासीं ऐं तव्हांजूं कॉल्स बि शामिलु कंदासीं, तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं। सो हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ख़बरूं तव्हांखे असां ॿुधायूंसीं, वरी बि ख़बरूं असां ज़िक्र कंदा रहंदासीं ऐं छाकाणि जो असां जेके
वर्किंग जर्नलिस्ट आहियूं न, हिननि जो असांजो सॼो ॾींहुं कमु ई इहो हूंदो आहे त रुॻो असां ख़बरूं ॿुधियूं वञनि, असां चवंदा आहियूं असांखे रुॻो ख़बरूं मिलनि। सो महिमाननि हलंदासीं, पाण नातूं ॿुधंदासीं, हमदे बारी ताला ॿुधंदासीं, ऐं जिन जेके महिमान मूं वटि स्टूडियो में वटि मौजूदु आहिनि तमामु नंढड़ा नंढड़ा लिटिल स्टार आहिनि, ऐं हिननि जो ख़ूबसूरत आवाज़ु आहे। 8वीं क्लास में उहे ॿई भाइर आहिनि, ॿई पढ़ंदा आहिनि, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी, ॿिन्ही जो नालो आहे। अस्सलाम वालेकुम मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माइक खणो। जी अलहमदिल्ला, मां बि ठीकु आहियां। तव्हांजा पेपर कीअं थिया? सुठा पेपर थिया। रिज़ल्ट अची वियो अञा मोकिलुनि खां पोइ ईंदो? सुभाणे रिज़ल्ट ईंदो। वाह 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 वाह। अच्छा, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी हाणे असांखे छा पिया ॿुधाइनि? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ बाजबरा रब बानन ते, ओ बाजबरा रब बानन ते, तुझी कावड़ की अठही सगंदी, ओ करीम साजी है चमड़ी, ओ करीम साजी है चमड़ी, हिक चिण गबकान सही सगंदी, ओ बाजबरा रब बानन ते, तुझी दो रखवारी बाकना, इन बाह पे आए पनाह गुरी, तुझी दो रखवारी बाकना, इन बाह पे आए पनाह गुरी, तब कहड़ी तेरा तुझी दो में, तब कहड़ी तेरा तुझी दो में, इंसान जी ज़ात रही सगंदी, ओ बाजबरा रब बानन ते, ओ बाजबरा रब बानन ते, हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे, वरी तो परवात साड़ींदे, हेड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे, वरी बेपरवाह साड़ींदे, मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा, मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा, जे लाहींदे तलही सगंदी, ओ बाजबरा रब बानन ते, ओ बाजबरा रब बानन ते, मौला तू बेहुजी मदीने जा साईं बेहुजन, असां पाए बंधण काथी निकरूं, मौला तू बेहुजी मदीने जा साईं बेहुजन, असां पाए बंधण काथी निकरूं, बकरी महुजन के दी बेहुजूं, बकरी महुजन के दी बेहुजूं, तोखे ॻाल्हिया न वणी सगंदी, ओ बाजबरा रब बानन ते, ओ बाजबरा रब बानन ते, तोड़े बेहद रद बदनाम आया, तब तू जनबी जो गुलाम आया, तोड़े बेहद रद बदनाम आया, तब तू जनबी जो गुलाम आया, दिल बेनौटा करे तकरे, दिल बेनौटा करे तकरे, दिल यार क्यों टवी
भरिया रबानन ते ओ बाज भरिया रबानन ते तुंहिंजी कावड़ की ठही सघंदी ओ करीम सांजी हीअ चमड़ी ओ करीम सांजी हीअ चमड़ी हिक चिण गबकान सही सघंदी ओ बाज भरिया रबानन ते। सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत। ही तव्हां नातूं कीअं यादि कंदा आहियो? तव्हांखे केरु यादि कराईंदा आहियो या पाण ई यादि करे वठंदा आहियो? असांखे अबू प्रैक्टिस कराईंदो आहे। ठीकु आहे। ऐं स्कूल्स में वेंदा। अच्छा, उते सर तव्हांखे यादि कराईंदो आहे या उते सिर्फ़ु तव्हां अकेडमिक हुनखे सब्जेक्ट्स खे ॾिसंदा आहियो? उते सब्जेक्ट खे ॾिसंदा आहियूं, बाक़ी टीचर्स जेके हूंदा आहिनि उन्हनि खे नातूं पसंदि ईंदियूं आहिनि त उहे असांखे असेंबली में या केॾी पढ़ाईंदा आहिनि। अच्छा, वाह वाह। स्कूल जो नालो छा आहे तव्हांजो? गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल शहबाज टाउन कासमाबाद में। जी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, हाणे तव्हां ॿिन्ही खे पहिरीं मोहम्मद अली ॿुधाए, पोइ मोहम्मद सखी ॿुधाए, मुस्तक़बिल में छा थियण जो शौक़ु आहे? वॾा थी छा थींदव? मां मेडिकल में वेंदमि। अच्छा, वाह वाह। ऐं तव्हां? मां इंजीनियर ठहणु थिया। अच्छा, वाह 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 वाह। अच्छा, तव्हांखे स्कूल जी जेकी पोयम्स वग़ैरह उहे यादि आहिनि जेके पाण सिंध जेके उहे विसरी वियूं आहिनि? अच्छा, ज़बरदस्त। उहे विसरी छो वियूं? बस नंढे लाइ बि घणी यादि न कंदा आहियूं। अञा त तव्हां नंढड़ा आहियो न, कहिड़ा वॾा थी विया आहियो। प्राइमरी जीअं हाई जी त अलॻि आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तव्हां मतिलबु अठें क्लास में आहियो? जी। ठीकु, मतिलबु ईंदड़ साल नए में ईंदव या नाए में ईंदव या हींअर मतिलबु तव्हां पेपर ॾेई छॾिया हाणे तव्हां नाए में अची वेंदव? हाणे नाए में ईंदव। वाह 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 वाह। बोर्ड जा पेपर आहिनि न? ठीकु। अच्छा, वधीक कहिड़ो सब्जेक्ट तव्हांखे हुते आसान लॻंदो आहे? इंग्लिश आसान लॻंदो आहे? वाह वाह। पोइ इंग्लिश जी पोयम्स वग़ैरह तव्हांखे विसरी वञनि त पोइ? आहिनि न, वॉइस ऑफ गॉड जो आहे उहो मैट्रिक में आहे, ईंदी। हाणे नाइंथ में तव्हांखे इंग्लिश में पोयम्स वग़ैरह ईंदियूं। ठीकु। अच्छा, कॉल ते आयो। चलो जी। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हाइनि असां सां? सुगर हलीमा चंद हैदराबाद खां थी ॻाल्हायां। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? ॿिए क्लास में। वाह वाह। अच्छा, पोइ तव्हां असांखे पोयम्स ॿुधाइण वञो पिया? जी जी, मां शाइरी कंदी आहियां। वाह वाह। ॿुधायो, असांखे ॿुधायो। पाके बेटी ॿुधायां। टूअ मां गिदरो न थे सोए ॾिजनि सिवा सवलनि अक मां अंब न थे तोड़े प्यारे खीर पाड़नि गुगर मां गेदीड़ो न थे भली हुजे गॾु गेदूड़नि चोर चुगल कूड़ो ऐं कंजूस बि टोलनि टलजनि चङाई न थींदई चइनी मां तोड़े प्यारनि रत रगुनि मुंहं ते कंदा मुशाबहत पर पुठी गिलाऊं कनि जे घेचला थींदा घरनि जा त विझंदई नज़रूं मंझि नंगनि भल किरोड़े कसम खणनि त बि तिबा न कजाए कुबर चवे। वाह 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 वाह। तमामु ख़ूबसूरत। तव्हां कीअं यादि करे वरितो एतिरो वॾो पंहिंजो हुयो ई सॼो? जी, मूंखे पंहिंजो बाबा यादि कराईंदो आहे, सुगर अली अकबर चांडियो। सुगर अली अकबर चांडियो साहब। वाह वाह। तव्हां उन्हनि जा नंढड़ा आहियो? नंढड़ी। ठीकु आहे। थैंक यू तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां कॉल कई। ऐं हीअ नंढड़ी आहे सुगर आहिनि अली अकबर चांडियो साहिबु, उन्हनि जी नंढड़ी आहे। पाण बि नंढड़ी आहे, तमामु मासूम नंढड़ी आहे। हिते प्रोग्राम सुबुह मैरान में बि आयल आहे। सो छा त हुनखे बेत यादि आहिनि, छा त हुनखे शाह अब्दुल लतीफ़ भटाई साहिबु यादि आहे ऐं कीअं उन्हनि मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी यादि कई आहे। सो ॿारनि जी मुंहिंजे ख़्याल में तरबियत ईअं हुजणु घुरिजे, घणमुखी हुजणु घुरिजनि ऐं एक्टिव हुजणु घुरिजनि। हिकिड़े पासे मतिलबु अकेडमिक त सही आहे स्कूल लेवल ते, पर ॿियूं उन्हनि में शयूं अचणु घुरिजनि। सो हलंदासीं पाण मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी ॾांहुं। त हाणे तव्हां असांखे छा ॿुधाए रहिया आहियो? नात ॿुधाए रहिया आहियो? हमद ॿुधाए रहिया आहियो? नात ॿुधाईंदासीं। जी जी, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। हबीब
मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में छो त यतीम बेवाह छो त यतीम बेवाह जो यार मदीने में मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में निस्बत वारे बाने जी खुद बगुण थो हर दाह बुधे निस्बत वारे बाने जी खुद बगुण थो हर दाह बुधे अर्ज करे थो जॾहिं बिरोई अर्ज करे थो जॾहिं बिरोई को हुबदार मदीने में मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में सिर्फ मुनाफिक खे मदीने शहर में न मज़ो ईंदो सिर्फ मुनाफिक खे मदीने शहर में न मज़ो ईंदो मोमिन जी दिल ठरंदी माणे मोमिन जी दिल ठरंदी माणे खूब करार मदीने में मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में आदम खां वठी साताई सब नबियनि जो सरताज नबी आदम खां वठी साताई सब नबियनि जो सरताज नबी हिक लख 24,000 हिक लख 24,000 जो पगदार मदीने में मोहब्बत वारनि खे मिलंदो बेहद प्यार मदीने में मखणो जे मुंहुं वांगे साइल हिक त न हो के हज़ार हुआ मखणो जे मुंहुं वांगे साइल हिक त न हो के हज़ार हुआ सभिनी खे गंज ॾेई सर चाहे सभिनी खे गंज ॾेई सर चाहे
पियो सरदार मदीने में मोहब्बत वारन खे मिलंदो बेहद प्यार मदीने में छो त यतीम बेवा छो त यतीम बेवा जो आयार मदीने में मोहब्बत बेहद प्यार मदीने में। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत। नाज़रीन, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह में राण। नाज़रीन, सुबह में राण में हिकु ॿेहर भलीकार, नंढा लिटिल स्टार, तमामु ख़ूबसूरत आवाज़, तमामु मिठड़ो आवाज़ ऐं तारीफ़ हुन रब जी, तारीफ़ हुन सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। हिन वक़्तु स्टूडियो में मूंखे जंहिं शख़्स जॉइन कयो आहे, पाण न रुगो नाले में मिठा आहिनि पर पंहिंजी शख़्सियत में बि तमामु घणा माठीना ऐं मिठा आहिनि, पंहिंजे आवाज़ में बि तमामु घणा माठीना ऐं मिठा आहिनि। नाले मिठो मैसर साहिबु असांखे जॉइन कयो आहे। नाले मिठो मैसर साहिबु, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं आहिनि तव्हांजूं। सर जी, कीअं पिया ॾिसो ही पेपर वेपर हलनि पिया, तव्हांजूं ड्यूटियूं लॻियूं आहिनि न लॻियूं आहिनि? असांजूं ड्यूटियूं कोन लॻियूं आहिनि, असांजो डिपार्टमेंट ॿियो आहे। सही। ऐं हीअ पंहिंजो एजुकेशन वारनि जो जेको आहे सिलसिलो, सही। या वरी रेवेन्यू खाते वारा जेके आहिनि, बसि आहे गर्मी तमामु घणी। जी हा। ऐं जेको आहे सो जेके कंप्लेनूं अचनि थियूं बिजली जूं त सभु कंहिंखे आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पर जेको माना तालीम या बोर्ड वारा जेको माना इंतज़ाम पाणी बाणी जो करे सघनि था, पर कोन था कनि, जंहिंजे करे काफ़ी माना शहरनि में ॿार जेके आहिनि ते पेपर ॾियण जे दौरान बेहोश थियो वञनि, वरी पोइ निमको पाणी वग़ैरह पीआरे उन्हनि खे। माना मक़सदु त जेकॾहिं इहे साॻा पेपर्स जेके आहिनि ऐं जे असां वटि थोरा न माना सर्दियुनि वारे मौसम में थी वञनि त वधीक बहितरु आहे। थोरो छाजे करे जो जीअं पुराणे टाइम ते हिकिड़ो सिलसिलो हलंदो थो अचे त अॻ में माण्हुनि में कुवत जेका मुदाफ़ियत हुई उहा वधीक हुई, ऐं हाणे खाधा या क्लाइमेट्स डिज़ास्टर ॾिसो था केॾो थियो आहे। ऐं केॾियूं अॻ में एॾियूं कोई गर्मियूं कोन हूंदियूं हुयूं, या जे हूंदियूं हुयूं त माण्हुनि में कुवत बर्दाश्त हूंदी, कुवत मुदाफ़ियत माण्हुनि जी सही हूंदी, खाधा ॿाला सादा हूंदा, सुठा पंहिंजा देसी खाधा हूंदा, मिर्च मसालो घटि माण्हू इस्तेमालु कंदा। सही ॻाल्हि आहे। सुबुह जो जेको आहे सो चांहि जो जेको ट्रेंड आहे उहो बि जेकॾहिं असां 2 ॾहाका पोइ ते वञूं या 3 ॾहाका त ईअं कोन हूंदो त बाबा सुबुह जो जेकॾहिं चांहि न आहे पीअणी त सम्झो सुबुह ई न थियो। जी हा। त माना अॻ में पुराणे टाइम ते पोइ माण्हुनि में जेको आहे सो हिन गर्मी खे सहण जी सघ हूंदी। जी हा। माण्हू कचा बसर मानी खाईंदा, जंहिं बसर पाण ख़ुदि जेका आहे सा हर बीमारी जो इलाजु आहे। ज़बरदस्त। ॿुधव त माना कंहिं बि शहर में वञो त पहिरीं उतां तव्हां उन शहर जो बसरु खाओ त जीअं उते का माना कहिड़ी बि चुरंदड़ पुरंदड़ बीमारी आहे त उहा तव्हांजे मथां अटैक न करे। इहो वॾा चवंदा हुआ। हाणे ॿुधायांव न, हाणे ॾिसो त माण्हू जेको आहे सो हलियो सुबुह जो नाश्तो माण्हू हाफ फ्राई अंडो, आमलेट अंडो, ऐं इन ते माण्हुनि पंहिंजो पाण खे फिक्स करे छॾियो आहे। वरी माना मंझंदि जो बि माना मुर्गबानी खाधा हुजनि, राति जो बि मुर्गबानी खाधा हुजनि, त पोइ इहे सभु जेके आहिनि शयूं असांजा जेके अंदरियो स्ट्रक्चर आहे, जेके पंहिंजो जेको मादो आहे या जेको जेरो आहे या जेको दिलि आहे, उहा त साॻी आहे न। जी हा, बिल्कुलु। त पोइ हाणे असां पंहिंजे जेके अंदरां जेके असांजा आसाब आहिनि उहे बि माना हीअ सट सही नथा सघनि गर्मियुनि जी हिननि जी। सही। त असां हिन मेरान टीवी जे मोतबर प्लेटफॉर्म तां वस वारनि खे इहा रिक्वेस्ट कंदासीं, जेकॾहिं इहो पॉसिबल हुजे त इम्तिहान जेके आहिनि, जेके पेपर्स आहिनि, इहे कुझु चङनि महीननि में जेकॾहिं कया वञनि त हिकिड़ो स्टूडेंट्स जेके आहिनि उन्हनि जे लाइ मुश्किल कुशाई थी पवंदी कंहिं हद ताईं। अच्छा सर, हीअ जेको चवंदा आहिनि त
पहिरीं बि ज़ाहिर इन्हनि ई महीननि में पेपर थींदा हुआ, पोइ ॿार ज़ाहिर उन वक़्तु एतिरी ट्रांसपोर्ट बि न हुई, पंधु ई पंधु वेंदा हुआ ऐं छा चवंदा आहिनि पेपर बि ॾेई ईंदा, इन्हनि सॼे माहौल में थींदा हुआ। हाणे पोइ इहा गर्मी जा सबब कहिड़ा आहिनि? मां छो जो असांजी रहणी करणी हाणे चेंज थी वई आहे न साईं। जी हा, अॻे में असां स्कूल पाण ख़ुदि मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, असांजे स्कूल जेको आहे स्कूल 1 उहो ऐं गाई मैसर में तक़रीबन 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरनि जो माना मुफ़ासिलो हूंदो हो। ऐं अहिड़ी शदीद गर्मी में असां मेंदनि जा फसल हूंदा हुआ, उन जे विचां रस्तो हूंदो, उन मां वेंदा हुआसीं, ॾाढी शदीद माना उब ऐं गरम हवा लॻंदी, पर वेंदा हुआसीं। वरी शाम जो साॻे स्कूल वरी ट्यूशन वठण बि वेंदा हुआसीं, मंझंदि जो सिर्फ़ु आराम करे घर। त इहो असांजी रोज़ जी प्रैक्टिस हुई। जीअं असांखे वधीक स्कूल जे क्लास में अंदरि वेही असांखे वधीक थधाण महसूसु थींदी, छाजे करे जो खणी पंखो बि न हुजे, खणी माना हवा बि न हुजे, छाजे करे जो ॿाहिरि जेको असां 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर पंधु करे वेंदा हुआसीं, उहो माना हिकिड़ी सम्झो खुलियल आसमान ऐं तपंदड़ सिज जे हेठां पंधु कंदा हुआसीं। सही ॻाल्हि आहे। हाणे असां वटि ॾिसो जीअं असां पंहिंजे ॿारनि खे हायर करे ॾिना आहिनि रिक्शा या माण्हू पाण उनखे पिक कनि ड्रॉप थो करे, या जेके ॿारहाड़ी जा ॿार आहिनि त हाणे स्कूल मोटर साइकिल ते वञनि था या चिंकी रिक्शा ते वञनि था, त उहा माण्हू में सघ न रही न। हाणे एट अ टाइम जो हुनखे गर्मी लॻंदी त उहो महसूसु कंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु असुल सबबु इहो ई आहे। न त हाणे इहे जेके जून जुलाई जूं गर्मियूं कुदरत जो हिकिड़ो सिस्टम आहे, इहे गर्मियूं जेकॾहिं न थियनि त असां उञ ऐं बुख मरी वञूं। जेकॾहिं गर्मियूं न थियनि त पहाड़नि जे मथां ॼमियल बर्फ़ उहा कीअं रिझे, सही असां वटि पाणी कीअं पहुचे। कुदरत हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे न। जी हा, बिल्कुलु। अलाह तबारक व ताला जे हर मामले जे पुठियां हिकिड़ी हिकमत आहे। उन हिकमत खे सम्झण जे लाइ माण्हू पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जा जेके रस्ता आहिनि उन्हनि खे खोले। अलाह तबारक व ताला तॾहिं त चयो आहे त मां हर शइ में तव्हांजे लाइ गौर ऐं फ़िक्र जो सिस्टम रखियो आहे, तव्हां उनखे सम्झो। कुदरती निज़ाम आहे न, के तव्हां विया हूंदो नारायण कागान या हेॾे पंहिंजो बाबूसर टॉप, या त ॾिसो त तव्हां माना जीअं ई वञो था पहाड़ी माना सिलसिले में अंदरि दाख़िल थियो था त कुदरती एॾा वॾा वॾा पहाड़ आहिनि ऐं वरी उन्हनि जे विच में दरिया थो हले। जी हा, बिल्कुलु। इहो अलाह तबारक व ताला जो निज़ाम आहे न। उहो माना ॿई पहाड़ियूं एॾियूं वॾियूं आहिनि जो माना हीअं बाक़ाइदा हिन कयो त टोपी हेठि पोइ ते वञी किरी पए, एॾियूं वॾियूं पहाड़ियूं आहिनि। ऐं उन जे विच में वरी माना हिकिड़ो दरिया थो हले पियो। जेसि ताईं पहाड़ियुनि जो सिलसिलो हले थो तेतोणीक माना उहो दरिया हले थो। वरी उन में मुख़्तलिफ़ जेके वॾियूं वॾियूं पहाड़ियूं आहिनि उन्हनि जा वरी नंढा नंढा चश्मा सभु उन में अचे था पवनि। इहे छा आहे? इहा अलाह तबारक व ताला जी हिकमत आहे न। त रब साईं सियारे में उन्हनि जे मथां हिकिड़ी बर्फ़ ॼमाए छॾी, वरी सावण थियो, गर्मी आई त वरी उहा बर्फ़ रिझी पाणी जी शिकिल अख़्तियार कयईं, आई सिधो वरी अचे मुख़्तलिफ़ जेके माना नदियूं ऐं जेके दरिया आहिनि उन्हनि में अचे पई। पोइ वरी उहे दरियानि जो सिलसिलो इहो माना शुरू थियो अचे माना असांजी सिंध ताईं त माना 1800 ऐं सम्झो त 90 या 1850 खां पोइ जी ॻाल्हि आहे जो ब्रिटिश गवर्नमेंट आई ऐं माना जेको आहे सो अचे इहो सखर बैराज हिकिड़ो उन्हनि ठाहियो। न त अॻियां अॻ में त माण्हू आबाद थी न सघंदा न हिकिड़े हंधि। हीअ जेको हैदराबाद शहर आहे इहो बि तव्हांजो ॿेट आहे, दरिया जो ॿेट आहे। सही ॻाल्हि आहे। दरिया जॾहिं बि हुनजी दरिया बादशाह चवंदा हुआ दरिया बादशाह जी मर्ज़ी आहे जाॾे रुख़ करे, उहो ईअं हूंदो। सखर बैराज जे तामीर थियण खां पहिरीं दरिया मुख़्तलिफ़ रस्ता वठंदो, पोइ माण्हू आबाद थी न सघंदा। ऐं इहो पाणी जो निज़ाम इहो जेको कुझु बि आहे इहो सॼो जेको बि आहे इहो जॾहिं माना अंग्रेज़ आयो हिते अचे जोड़ जक कई, ईअं सॼो नहरी निज़ाम या जेको बि सिलसिलो आहे इहो सॼो अंग्रेज़ ठाहियो न। जी हा, बिल्कुलु। पोइ उन खां बाद में पोइ एक्सटेंशन थी वरी माना असांजी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान बि नंढा नंढा केनाल ठाहिया या मिसाल जी ॻाल्हि वाह खोटराया जिते जिते ज़रूरत पई। पर जेके मेन जेको माना असांखे सखर बैराज जेको ठाहे ॾिनो उहो ठाहे ॾिनो अंग्रेज़। सही, बिल्कुलु। जिथां उन्हनि पंहिंजे हिसाब सां त हीअ जेके आहिनि कहिड़े इलाइक़े में असांखे कहिड़ो वाह दादू केनाल आहे, कीर्थर आहे, असांजी राइस केनाल आहे, इहे तव्हां ॾिसंदो या नारा केनाल आहे। इहे माना जीअं बैराज खां उते ईंदो त तव्हांखे जेको आहे सो हिन माना सखर वारी साइड ॾे त नारा केनाल मिलंदो जेको हलियो वियो लाॻीतो
किथे वञी दंग थियो, हेॾां तव्हांखे 3 कैनाल मिलंदा, त इहे सॼो सिलसिलो आहे न कुदरती हिकिड़ो। हक़ीक़त आहे, बिल्कुलु कुदरती सिलसिलो आहे। ऐं असां वरी हाणे कुदरती इन्हनि सिलसिलनि सां जॾहिं असां हथ चुरांद कयूं था त पोइ कुदरत वरी पंहिंजनि सिलसिलनि जे ज़रिए ईअं ॾुकार बि मोकिले थी, त सख़्तु गर्मी बि मोकिले थी, त सख़्तु सीउ बि, त पोइ वरी ॿोॾि बि मोकिले थी। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे, न्यूज़ ब्रेक आहे, न्यूज़ स्टूडियो हलूं था, ख़बरूं ॿुधी वरी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह मेराण। नाज़रीन, सुबुह मेराण में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं हलंदासीं साईं नाले मिठो मैसर साहिबु ॾांहुं। ऐं ॾिसूं था त उहो असांखे छा ॿुधाए रहिया आहिनि, नात ॿुधाए रहिया आहिनि या हमद ॿुधाए रहिया आहिनि। साईं नाले मिठो मैसर साहिबु, तव्हांजो मिठड़ो आवाज़। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कोई मिसल नहीं ढोलन दी है मिसल नहीं ढोलन दी। चुप कर महरे अली इत्थे जा नहीं बोलन दी। चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलन दी। तो पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिय कुल कायनात बणी, हिय कुल कायनात बणी, सजण तुझे सदके में है साईं तुझे सदके में। हिय कुल कायनात बणी, हिय कुल कायनात बणी, सजण तुझे सदके में है पुनल तुझे सदके में। जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ। जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ। जग पैदा मूर न थे हाँ। वही रब के गाल बणी, वही रब के गाल बणी, सजण तुझे सदके में है साईं तुझे सदके में। न मिली हाँ त मांगर थियूं हाँ रुछ भोला बांदर थियूं हाँ। न मिली हाँ त मांगर थियूं हाँ रुछ भोला बांदर थियूं हाँ। रुछ भोला बांदर थियूं हाँ। ढकिया आगे ऐब खणी, ढकिया आगे ऐब खणी, सजण तुझे सदके में है पुनल तुझे सदके में। हिय कुल कायनात बणी, हिय कुल कायनात बणी, सजण तुझे सदके में है पुनल तुझे सदके में। खणी केॾा गुनाह कजन तब तस्वीरूं न बदिलजन। खणी केॾा गुनाह कजन तब तस्वीरूं न बदिलजन। तब तस्वीरूं न बदिलजन।
रखे लज लज पाल खणी रखे लज लज पाल धणी सजण तुंज सदके में हाय पुनल तुंज सदके में हिय कुल कायनात बणी हिय कुल कायनात बणी सजण तुंज सदके में हाय साईं तुंज सदके में आहे जडड़न ते जड जानी तो मोहम्मद जी मेहरबानी आहे जडड़न जी जड जानी तो मोहम्मद जी मेहरबानी तो मोहम्मद जी मेहरबानी हले हर को बाहणी हले हर को बाहणी सजण तुंहिंजे सदके में है साईं तुंहिंजे सदके में हीअ कुल कायनात बणी हीअ कुल कायनात बणी सजण तुंहिंजे सदके में जो तलबियों साथ मिले थो रब रहमत सां मोकिले थो जो तलबियों साथ मिले थो रब रहमत सां मोकिले थो रब रहमत सां मोकिले थो थिए पूरी घुर्ज घणी थिए पूरी घुर्ज घणी सजण तुंहिंजे सदके में है साईं तुंहिंजे सदके में ॾिसी हाल अपाल ग़रीबी हिन वेचारनि जी वरीवी ॾिसी हाल अपाल ग़रीबी हिन वेचारनि जी वरीबी हिन वेचारनि जी वरीबी रब तोसां ॻाल्हि घणी रब तोसां ॻाल्हि घणी सजण तुंहिंजे सदके में हा पुनल तुंहिंजे सदके में कमज़ोर किनाए कारा मोहताज महेसर पारा कमज़ोर किनाए कारा मोहताज महेसर पारा मोहताज महेसर पारा कन तालिब ते लफणी कन तालिब ते लफणी सजण तुंहिंजे सदके में है पुनल तुंहिंजे सदके में हीअ कुल कायनात बणी हीअ कुल कायनात बणी सजण तुंहिंजे सदके में है साईं तुंहिंजे सदके में सुभान अल्लाह साईं तमामु ख़ूबसूरत नाले मिठो मैसर साहब पाण जेकॾहिं जुमतुल मुबारक जी इन फज़ीलत ऐं बरकतुनि ते ॻाल्हायूं त हीउ जुमे जो ॾींहुं असांखे कहिड़ो मैसेज ॾिए थो कहिड़ो पैगाम ॾिए थो कहिड़ा जुमे जे ॾींहं खे अलाह तबारक व ताला हिकिड़ो वॾो मक़ाम अता फ़रमायो आहे बिल्कुलु जस्ट लाइक हीउ जुमे जो ॾींहुं असांजे लाइ माना ईद जे ॾींहं खां घटि न आहे जी हा वॾो अफ़ज़ल आहे अलाह तबारक व ताला ख़ासि हुन जे लाइ हुकुम कयो आहे त जॾहिं बि जुमे जो ॾींहुं थिए ऐं जुमे जी अज़ान थिए त पंहिंजा धंधा कारोबार बंदि करे ऐं मूं अलाह तबारक व ताला जे माना इबादत जे लाइ निकिरो सही ॻाल्हि आहे त उन करे सैयदुल अयाम आहे माना ॾींहंनि जो सरदार आहे जी हा ऐं जुमे सां ॿियूं बि काफ़ी ॻाल्हियूं ॻंढियल आहिनि जीअं त जुमो आहे हूअं त माण्हू निमाज़ 5 वक़्त पढ़े थो पंहिंजे जेके मुहले जा जेके माना माण्हू आहिनि जी हा उन्हनि सां हिकिड़ी मेल मुलाक़ात जो ज़रियो बणिजे थो माण्हू जीअं माना 5 वक़्त निमाज़ पढ़े थो हर वक़्त ते पर जुमो उहो भलारो ॾींहुं आहे जंहिंमें असांजी जेका जामिया मस्जिद आहे उन में असांजे पाड़े जा माण्हू त अचनि था पर जेके पसगिरदाई जा माण्हू आहिनि उहे बि जामिया मस्जिद में अची करे निमाज़ पढ़नि था ऐं पोइ माना हिक ॿिए सां मिलण जो हिक ॿिए सां हाल अहवाल वंडण जो इहो असांखे मौक़ो मुयसरु थिए थो पोइ आहे हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे जो हिनमहिल माण्हू जेको आहे सो मोबाइल सां अटैच थी वियो आहे घणो जी हा दोस्त बि पंहिंजी मोबाइल खे थो सम्झे हर शइ माना जेतिरो घणो टाइम माण्हू मोबाइल खे थो ॾिए एतिरो पंहिंजे घर भातियुनि खे बि माण्हू कोन थो ॾिए माना माण्हू सिर्फ़ु पंहिंजी मोबाइल सां रुधो पियो आहे हक़ीक़त पोइ निमाज़ पढ़ी वरी बि माण्हू सिधो वञे थो वरी जेको आहे सो कमकार अथसि थोरो पंहिंजो ज़रूरी कमकार लाइ वरी बि साॻियो खणी मोबाइल खणी उन ते पोइ
मुतालियो बि करे थो, माना काफ़ी शयूं मोबाइल मां फ़ाइदो बि आहे, ईअं न आहे रुॻे माना एंटरटेनमेंट आहे न। जी हा, असांखे जेके जेतिरो माना सम्झो मोबाइल जे ज़रिए असांजे इल्म में वाधारो थिए थो न, एतिरो ज़रियो असांखे ॿियो सवलो माना किताब तव्हांखे ॻोल्हणो आहे, जेके तव्हांजे रैंक में किताब पिया आहिनि उन मां तव्हां उहो किताब कढी करे उहो ॻोल्हे करे उहा टॉपिक सॼो माना 3-4 मिंट तव्हांखे उन में उन टॉपिक ताईं पहुचण में लॻी था वञनि। ऐं महिल यूट्यूब ते तव्हां कहिड़ी बि टॉपिक लिखो, कहिड़ी बि ज़बान में लिखो, सिर्फ़ु मिंट जे अंदरि उहो सॼो मवाद तव्हांजे साम्हूं अची थो वञे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। इहे काफ़ी शयूं बि असांखे मोबाइल पॉज़िटिव आहे, पर ख़ासि करे असां पंहिंजी पर जुमे जे ॾींहं ते ख़ासि करे माण्हू इन शइ खे थोरो वधीक टाइम ॾिए त क़ुर पाक जी तिलावत करे, माण्हू सलवात सॻोरी पढ़े, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते रहमतुल आलमीन जे मथां जेकॾहिं असां दिलि व जान सां दुरूद शरीफ़ पढ़ंदासीं त मुंहिंजा आका पाण दुरूद ॿुधनि बि था, ऐं उन जे बदिले में दुरूद जे बदिले में मलाइक असांजे मथां रहमतूं था मोकिलनि। इहा केॾी वॾी इबादत आहे। ऐं असां ऐं जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि, अलाह तबारक व ताला सभिनी खे जेको आहे सो इहो इहा सआदत नसीब करे। आमीन आमीन। त इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु हलंदासीं साईं नंढड़ा मोहम्मद अली मोहम्मद सखी ॾांहुं, त उहो असांखे छा ॿुधाए रहिया आहिनि, नात ॿुधाए रहिया आहियो? जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अड़ियन जो आधार मोहम्मद मुस्तफ़ा, अड़ियन जो आधार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा। अड़ियन जो आधार मोहम्मद मुस्तफ़ा, अड़ियन जो आधार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा। हीणन जो हमरा सगोरो पाण बणियो, हीणन जो हमरा सगोरो पाण बणियो, हीणन जो हमरा सगोरो पाण बणियो, हीणन जो हमरा सगोरो पाण बणियो। आहे यतीम जो यार मोहम्मद मुस्तफ़ा, आहे यतीम जो यार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा। सो तवयो शेदाई बणजी इश्क में आ, सो तवयो शेदाई बणजी इश्क में आ, सो तवयो शेदाई बणजी इश्क में आ, सो तवयो शेदाई बणजी इश्क में आ। जह बे ॾिठो हिकु बार मोहम्मद मुस्तफ़ा, जह बे ॾिठो हिकु बार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा। जह जे अचण सां रौनक आई दुनिया में, जह जे अचण सां रौनक आई दुनिया में, जह जे अचण सां रौनक आई दुनिया में, जह जे अचण सां रौनक आई दुनिया में। सर हो थियो संसार मोहम्मद मुस्तफ़ा, सर हो थियो संसार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा, सब सा करे थो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा। अबू बकर जो शान निरालो केॾो, अबू बकर जो शान निरालो
शान निरालो केॾो आ अबू बकर जो शान निरालो केॾो आ गॾु हो यारे गार मोहम्मद मुस्तफा गॾु हो यारे गार मोहम्मद मुस्तफा सब सां करे तो प्यार मोहम्मद मुस्तफा सब सां करे तो प्यार मोहम्मद मुस्तफा को बन पियो मुमताज मगर बस हिकिड़ो ई 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 मुंहिंजे मन जो ठार मोहम्मद मुस्तफा मुंहिंजे मन जो ठार मोहम्मद मुस्तफा सब सां करे थो प्यार मोहम्मद मुस्तफा सब सां करे थो प्यार मोहम्मद मुस्तफा अड़ियनि जो आधार मोहम्मद मुस्तफा अड़ियनि जो आधार मोहम्मद मुस्तफा सब सां करे थो प्यार मोहम्मद मुस्तफा सब सां करे थो प्यार मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमामु ख़ूबसूरत साईं नाले मिठो महेश्वर साहब अच्छा पहिरीं ब्रेक ते नाज़रीन हिकु नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं ॾिसंदा रहो सुबुह मेहरान नाज़रीन सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार तमामु ख़ूबसूरत महफ़िल ऐं उन रब जे नाम उन प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में अलाह साईं असांजी महफ़िल क़बूल फरमाए न रुगो असांजी पर तव्हां जेके नाज़रीन आहियो जेके ॿुधंदड़ आहियो असांखे जेके ॾिसो पिया तव्हांजो बि जेको हिकु हिकु मिंट आहे इहो बि तमामु वॾो क़ीमती आहे ऐं तव्हांजी बि जेका इबादत आहे हीअ जेको महफ़िल में तव्हां शरीक आहियो तव्हांजी बि रब पाक जेको आहे पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए ऐं गॾोगॾु असां मजबूरनि जो असां जेके पंहिंजो लाचार आहियूं उन्हनि जूं जेका हर जाइज़ जेके दुआऊं आहिनि उहे क़बूल फरमाए असांजे मन जूं मुरादूं पूरियूं करे महेश्वर साहब हीअ जेको गर्मी जो वधी वञणु मुख़्तलिफ़ जेके असां वटि कुदरती आफ़तूं हींअर गुज़िरियल पाण ॾिसूं हिकिड़ी ॾहाके खां वठी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां केॾीमहिल बीमारी थी अचे केॾीमहिल फसलुनि ते माकड़ थी अची वञे केॾीमहिल वबाई सूरतूं केॾीमहिल कोरोना केॾीमहिल बरसातूं केॾीमहिल ॿूॾ केॾीमहिल असांजा फसल ईअं तबाह थी वञनि इन्हनि खे जेको आहे बीमारी लॻी वञे कहिड़ी गफ़लत असां कयूं पिया किथे बीठा आहियूं ऐं उन खां पोइ नवां नवां मसइला रोज़ नई फ्रस्ट्रेशन नवां जेको आहे छा चवंदा आहिनि मसइला आहिनि ऐं अमन अमान जी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं अलाह तबारक व ताला जीअं माना कंहिंखे साहिब हैसियत बणायो आहे त उन जे लाइ उन जी ज़क़्वात मुक़ररु कई अथई अहिड़े नमूने सां ई जेके फ़सुल आहिनि उन्हनि ते बि अलाह तबारक व ताला माना रखियो आहे त हेतिरो हिसो जे नहरी जेका ज़मीन आहे उन ते हेतिरो हिसो तव्हांखे माना मुंहिंजे नाले ते ग़रीब गुरबनि खे ॾियणो आहे इहे शयूं जेके आहिनि असांखे सिक्योर थियूं कनि अलाह तबारक व ताला जे नाले ते जेके शयूं असां ॾियूं था न उहे असांखे सिक्योर थियूं कनि हीअ असांजे अखियुनि जो ड्रव आहे त माना हीअ हेतिरा पैसा आहिनि सही पर इहो असांजे अखियुनि जो ड्रव आहे ऐं कंहिं अहिड़ी मुसीबत अचे थी जो सभु पैसा हलिया था वञनि अलाह तबारक व ताला चयो आहे तव्हां ज़क़्वात ॾियो तव्हांजे माल जी जेका श्योरिटी उहा हिफ़ाज़त मां कंदुमि बिल्कुलु हिफ़ाज़त मां कंदुमि अहिड़े नमूने सां ई ॿियूं शयूं बि माना ॿियनि शयुनि ते बि हर शइ ते माना मुक़ररु थियल आहे जी हा हेतिरो तव्हां ॿियो त ठहियो पर जेको तव्हां असां फ्रूट था खाऊं उन जी बि ज़क़्वात आहे तव्हां सूफ़ आहे उनखे छिले था खाओ माना छिलको उनजी ज़क़ात हली वई बाक़ी तव्हां उहो खाधो केलो आहे तव्हां उनजी खलला थी अहिड़े नमूने सां ई हर शइ जे अलाह तबारक व ताला जे ज़िक्र फ़िक्र खे बिल्कुलु सर पाण ताईं शुरू कयूं था हिकिड़ी कॉल आहे असां वटि असां सां गॾु कॉल ते केरु मौजूदु आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं अलाह ॾिनो महिमान चने मोहम्मद ख़ान मां थो ॻाल्हायां साईं अलाह ॾिनो महिमद साहब कीअं आहियो तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी साईं तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैरियत आहे जी दुआऊं सर तव्हांजो छा चवणु चाहींदा सर ऐं सुबुह महिरान प्रोग्राम वारनि खे शाबाश ॾींदुसि उन्हनि जी महिरबानी आहे जो असांखे नवां नवां माण्हू घुराईंदा नई नई ॼाण मिले थी
ऐं असांखे दीन ऐं दुनिया जी ख़बर पवे थी त दुनिया में छा आहे थो। हीउ जेको अदो नात पढ़े थो, हिन नात तमामु प्यारी नात पढ़ी आहे, हिनखे जस हुजे, अलाह जो रसूल हिनखे पंहिंजो अजर ॾींदो। हिनखे मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिकिड़ी नात ॿी पढ़े त इहा जेका आंख अंदर में वञा मदीने। वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। जी सर, बिल्कुलु ज़रूरु साईं। साईं जी फरमाइश आहे। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। पंहिंजो अला ॾिनो साहिबु, तव्हां टन मोहम्मद ख़ान खां कॉल की, तव्हांजी वॾी महिरबानी। नाले मिठो मैसर साहिबु, बिल्कुलु साईं जी जेका आहे त साईं जी जेका नात आहे माज़रत सां मूं वटि मूंखे यादि बि कान्हे का, मूं वटि लिखियलु न आहे। बाक़ी ॿी मदीने पाक जी जेका नात आहे उहा ॿुधायां। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। सरकार दो आलम जा, सरकार दो आलम जा, मेहमान मदीने में, जेड़ो स्वाली तेड़ा सोहना, जेड़ा स्वाली तेड़ा सोहना, सुल्तान मदीने में, सरकार दो आलम जा, सरकार दो आलम जा, मेहमान मदीने में, जेड़ो स्वाली तेरा सोहना, जेड़ा स्वाली तेरा सोहना, सुल्तान मदीने में, सरकार दो आलम जा। इश्क जूं गालियूं हिल, कोई इश्क वारो समझे, इश्क जूं गालियूं हिल, कोई इश्क वारो समझे, सभिनी खे मिलन दर्जा, सभिनी खे मिलन दर्जा, ऐं दान मदीने में, सरकार दो आलम जा, मेहमान मदीने में, सरकार दो आलम जा। हर पल में हबीबन खां खैरातूं वठी खाइल, हर पल में हबीबन खां खैरातूं वठी खाइल, आ नंढड़े वॾी शइ जी, आ नंढड़ी वॾी शइ जी, कमी कान मदीने में, आ नंढड़ी वॾी शइ जी, कमी कान मदीने में, सरकार दो आलम जा, मेहमान मदीने में, सरकार दो आलम जा। के झोलियूं झले बीठा, के झोलियूं भरे मोटिया, के झोलियूं झले बीठा, के झोलियूं भरे मोटिया,
मोतिया हर रंग जा आहिनि जो हर रंग जा आहिनि जो इंसान मदीने में हर रंग जा आहिनि जो इंसान मदीने में सरकार दो आलम जा मेहमान मदीने में जेड़ा सवाली तेरा सोना जेड़ा सवाली तेरा सोना सुल्तान मदीने में सरकार दो आलम जा अल्लाह जे खजानन के महबूब वंडण वारा अल्लाह जे खजानन के महबूब वंडण वारा दर्जा लख उते मिलंदई दर्जा उते लख मिलंदई दरबान मदीने में दर्जा लख उते मिलंदई दर्जा लख उते मिलंदई दरबान मदीने में सरकार दो आलम जा सही नाल मिठा वींदा जन जा भाग भला सही नाल मिठा वींदा जन जा भाग भला मिलियो खैर जवाली खां मिलियो खैर जवाली खां छा छा न मदीने में सरकार दो आलम जा सरकार दो आलम जा मेहमान मदीने में जेड़ो साली तेरा सोना जेड़ा स्वाली तेरा सोना सुल्तान मदीने में सरकार दो आलम जा सुभान अल्लाह सर नाले मिठो मैसर साहब ये तांजी पांजी शायरी माशाल्लाह माशाल्लाह तमाम खूबसूरत कॉल है सर अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथा खां इन सा साईं सुगड़ अली अकबर चांडियो हैदराबाद खां साईं सुगड़ साहब तांजी नंढड़ी कुछ देर पहिरीं असा के कॉल कई उन्हनि तमाम खूबसूरत बुधायो हो हां तमाम तांजो प्रोग्राम सुठो पियो हले लाजी मेहरबानी सा अज त नात खान वेठा आहिनि रात सुठी नात बुधाइन पिया फर्स्ट क्लास थैंक यू लख कुर्ब ऐं तमामु ख़ूबसूरत तव्हांजी नंढी तव्हांजी तमामु घणी तरबियत तमामु सुठी थियल आहे तव्हां कुझु चवणु चाहींदा सर जी जी साईं प्रोग्राम जे हवाले सां सर कुझु चवणु चाहींदा हा प्रोग्राम तव्हांजो तमामु फर्स्ट ते हले पियो तमामु सुठो हले पियो ऐं असांखे पसंदि आहे असां बिल्कुलु मेरान चैनल खे दिलि वॼाइण सां ॾिसंदा आहियूं ऐं नाले मिठे जा वॾा एहसान कुर्ब तमामु सुठी नात ॿुधायई या साईं तव्हांजे पंहिंजी लिखियल आहे या हाजी गुलाम नबी महेसर जी लिखियल आहे साईं हीअ जेका पोई नात मूं पढ़ी या मूं नाचीज़ जी लिखियल आहे बाक़ी जेका पहिरें वारी नात जेका शरीफ़ पढ़ी थी हीअ कुल काइनात बणी उहा मुंहिंजे बाबा साईं जी लिखियल हुई माशाअल्लाह तमामु सुठी ऐं अंदाज़ तव्हांजो बि माशाअल्लाह तमामु सुठो आहे असांखे तमामु वणी मौला खुश आबाद तव्हां जहिड़नि ॾाहनि असांखे दाद ॾिनो असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे साईं तव्हां पाण शाइर सुघड़ सिंगार हर शइ लिखण वारा तव्हांजे तरफ़ां दाद मिलियो असांजे लाइ इहो सर्टिफिकेट आहे साईं अली अकबर साहब असां तव्हां खां कुझु ॿुधणु चाहींदासीं असां चाहींदासीं त तव्हां बि पंहिंजो शेर को ॿुधायो को महेसर साहब खे ठीकार जो बैत हिकिड़ो चई थो ॿुधायांसि जी जी साईं
हाँ त भली आयो भला पूरी तव्हां जी तव्हांखे जवान मैं तव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान थोरा मूंखे कयो वकिरो एहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियो महिमान पंहिंजा अकबर थिया कुर्बान जो आयो असांजे वञण ते ईअं सम्झो त नाले मिठा साहिब सम्झो असांजे वञण ते आयो असांजी हैदराबाद आहे असांजो पंहिंजो चैनल आयो मेरान चैनल ते तमामु असांखे ख़ुशी थी महिरबानी तव्हांजी लख लाइ साईं तमामु तव्हांजी वॾी महिरबानी अली अकबर साहिबु ऐं तमामु ख़ूबसूरत जॾहिं इन क़िस्म जूं कॉल्स अचनि थियूं त ज़ाहिर आहे हीअं दिलि बागो बहार थी वञे वॾी थी वञे ऐं ब्रेक जो टाइम आहे नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबुह मेरान नाज़रीन सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत महफ़िल तमामु ख़ूबसूरत ऐं मिठड़ा आवाज़ अल्लाह सी नंढा मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी ऐं ॾिसूं था त हींअर उहे असांखे छा ॿुधाए रहिया आहिनि जी प्यारा माशाअल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हबीबन जा आशिक करार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन आहे सच जिंदा आहे सच जिंदा मज़ार में आहिन हाँ मज़ार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन ज़िक्र जंहिंजो चैनी किताब में आहे ज़िक्र जंहिंजो चैनी किताब में आहे उहे खूब मदानी उहे खूब मदानी जे यार में आहिन हाँ जे यार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन जेके आशिक हर मैन वेंदा आहिन जेके आशिक हर मैन वेंदा उन्हनि जूं निगाहूं मुनार में आहिन हाँ मुनार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन करबला में कुर्बानियूं जन बेदिनियूं से करबला में कुर्बानियूं जन बेदिनियूं से उहे अॼु ताईं रब जे हा उहे अॼु ताईं रब जे दीदार में आहिन हाँ दीदार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन हबीबन जा आशिक करार में आहिन गुबर कुर्ब वारा हिते हुत खटी विया गुबर कुर्ब वारा हिते हुत खटी विया जेके साल जी हा जेके साल जी कतार में आहिन हाँ कतार
हबीब जा आशिक करार में आहे सच तज़िंदा आहे सच तज़िंदा मज़ार में आहे हाँ मज़ार में आहे हबीब जा आशिक करार में आहे हबीब जा आशिक करार में आहिन। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह तमामु ख़ूबसूरत ऐं साईं तमामु बहितरीनु ऐं नंढड़ा कीअं मतिलबु त अल्लाह साईं ख़ुशि करे न ख़ासि मुर्शिद साईं जी नज़र अथनि मथां ऐं अल्लाह साईं अञा वधाईंदुनि महिनत नंढड़नि जी तमामु सुठी आहे तमामु सुठी महिनत आहे उस्तादनि जी बि जंहिं लेवल ते ॻाइनि था न उहा माना बस जी ॻाल्हि न आहे हक़ीक़त आहे बिल्कुलु अल्लाह जे प्यारनि जी नज़र जॾहिं थी वेंदी आहे न त पोइ माण्हू माना जेको आहे सो परवाज़ कंदो आहे जेका हिन महिल हिननि नात पढ़ी न उहा तमामु तमामु माना उनजो जेको सुर आहे उहो ॾुखियो आहे जी अलहमदिल्ला तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणे अंदाज़ में पढ़ियनि अल्लाह महबूब जा सना ख़्वान आहिनि ऐं सम्झो मुस्तक़बिल जा असांजा जेके आहिनि से सुठड़ा सना ख़्वान थींदा आवाज़ में अञा शोहरत में बरकत अता कंदुनि अदे अब्दुल रहमान बि हिननि ते तमामु सुहिणी माना महिनत कई आहे अल्लाह साईं उनखे ख़ुशि कंदो उनजा बदिला सजाया कंदो नंढड़नि ॿारनि खे माना वठी थो अचे चैनलनि ते या प्रोग्रामनि में या ॿियो टियों अल्लाह साईं बहरहाल ख़ुशि रखंदो बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु पक्का थी आऊं वरी 7 में सर तनवीर हुयो उन बि कॉन्फिडेंट कयो वरी स्टीम वग़ैरह में असांखे वठी वेंदो हुयो हाणे 8 में सर यासिर चन्ना तमामु सुठो पढ़ायो उहो ईंदो रहंदो आहे असांखे विसरंदा न हाणे त स्कूल छॾे आयासीं लोवर हुयो सर वारा असांखे कॾहिं न विसरंदा बिल्कुलु बिल्कुलु न गुलगारी ज़ाहिरा को तमामु कॉम्पिटेंट ऐं नौजवान उस्ताद आहे ऐं प्यारनि महिरबाननि खे जेके माना उन्हनि खे यादि करणु बि हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं उनखे यादि करे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे बिल्कुलु सही बि एहसान हुजे उनखे यादि करे उनखे यादि करणु दुआउनि में यादि करे उहो बि यादि करे बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिन जे वालिद साहिब हिते ज़ाहिर स्टूडियो में मौजूदु आहिनि उन्हनि जी हिकिड़ी महिनत आहे जो उनजी महिनत आहे न साईं उहो त फ़क़ीर आशिक़ा साईं करीमनि जो बि आशिक़ा पंहिंजे मुर्शिद जो बि आशिक़ा बिल्कुलु नंढड़नि खे बि अल्लाह साईं ऐं साईं मशहूरु नाले साईं जी दुआ आहे बुज़ुर्गनि जी दुआ बिल्कुलु मैसर साहिब पाण जेकॾहिं तरबियत जी ॻाल्हि कयूं ॿारनि जी तरबियत हिन वक़्तु जेको असांजो समाज आहे जंहिं फेज़ मां गुज़रे पियो उनखे कीअं था ॾिसो ऐं केतिरी तरबियत जी असांजी खोट आहे केतिरी कमी आहे या वालिदेन कहिड़ो मतिलबु तो कनि था हिकिड़े पासे तव्हां हिननि ॿारनि खे ॾिसो हुन खां पोइ वरी असांजा आम जेकॾहिं पाण अचूं पंहिंजे सोसाइटी में त उते ॾिसूं त ॿारनि खे छा आहे त ॿारनि खे पंहिंजे दीन खां परे न रखिजे जी हा दीन असांजो जेको आहे न उहो उन में सभिनी मसइलनि जो सोल्यूशन दीन में आहे बिल्कुलु दुनियावी तालीम में त असां मशगूल आहियूं उन में त असां अलाए केॾा माना जफ़ाकशियूं कयूं था अलाए केॾा मामलात कयूं था पर जेका दीनी तालीम आहे न उहा इंसान खे ईअं थी करे जीअं हीरे खे तराशे तव्हां करे कंहिं शीशे में रखो ऐं उहो उते हीरो पाण माना मञाए त मां फलाणे क़िस्म जो हीरो आहियां जी हा बिल्कुलु ॿुधव न दीनी तालीम जी ख़बर हूंदी सही त जेके ॿारड़ा आहिनि उहे पीउ माउ जी बि इज़त कंदा पाड़ेवारनि जी इज़त कंदा सही ॻाल्हि आहे बिल्कुलु मक़सद त उन ते फोकस कजे बिल्कुलु बिल्कुलु मैसेज साहिब प्रोग्राम जी पाण पुॼाणींदा आहियूं तव्हां प्लीज़ मैसेज ॾींदा उन खां पोइ वरी पाण प्रोग्राम जी पुॼाणी हूंदा मैसेज इहो ई आहे त माना हिनमहिल गर्मी जा ॾींहं हलनि था पिया त सभिनी दोस्तनि खे इहे गुज़ारिश कंदासीं या जेके अंबड़ियूं वधड़ियूं आहिनि असांजूं त उहे पंहिंजे ॿारनि खे तंबीह कनि ॿाहिरि गर्मीअ में निकिरनि न ॾियनि खे ऐं कोशिशि करे लीमो पाणी आहे या पाणीअ जो घणो इस्तेमालु माना असांखे इन गर्मीअ जे हीट स्ट्रोक खां इन्हनि खां बचाए सघे बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणींदा पहुचे थो ऐं जुमत मुबारक जो तव्हांखे हिकु भेरो ॿीहर मुबारकूं हुजनि ऐं असां सॼी असांजी समूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो हाणे सुबुह महिरान पाण मिलंदासीं सूमर जे ॾींहुं सुबुह जो सेम टाइम ते सेम प्लेस छंछरु या आचर ॾींहुं तव्हां प्रोग्राम ॾिसी सघंदा हिन जाइ ते 10 खां वठी 12 ताईं लाइव रामो ऐं राधा भरपूर
मज़ा सां भरपूर प्रोग्राम, जेके समाज जा एहतजाज आहिनि, समाज जा मसइला आहिनि, उन्हनि ते बि जेको आहे प्रोग्राम हूंदो, तव्हां उहो ॾिसी सघंदा। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे नाले मिठे मैसर साहिब खां नात ॿुधंदा हलंदासीं। तेसिताईं अला भाई। सिंगार जण तुंहिंजे तां, सिंगार जण तुंहिंजे तां, सदको वञा मदीना, जियरो त जल्दी ईंदुसि अञा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, सिंगार जण तुंहिंजे तां, सदको वञा मदीना, जियरो त जल्दी ईंदुसि अञा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, बलदुल अमीन तूं आ, अफजल अमीन तो में, बलदुल अमीन तूं आ, अफजल अमीन तो में। मां कीअं भला माखां, मां कीअं भला माखां, भेरो भञा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, सिंगार जण तुंहिंजे तां, अग में हूं 4 नीलूं, अॼु 10 ॾिसियूं वञा थो, अग में हूं 4 नीलूं, अॼु 10 ॾिसियूं वञा थो। थो मुस्तफ़ा मिठे जा, थो मुस्तफ़ा मिठे जा, थोरा मञा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, सिंगार जण तुंहिंजे तां, हिक 1:30 बजे जो, जॾहिं छांव थियूं छटियूं कन, हिक 1:30 बजे जो, जॾहिं छांव थियूं छटियूं कन, हेठां लथियूं पयूं हिन, हेठां लथियूं पयूं हिन, ॼण के ॼञा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, सिंगार जण तुंहिंजे तां, सदको वञा मदीना, जियरो त जल्दी ईंदुसि अञा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, सदके तुंहिंजे सजण जे, सभु कुझु सॾे खाराइनि, सदके तुंहिंजे सजण जे, सभु कुझु सॾे खाराइनि। मीर बहार ऐं महेसर, मीर बहार ऐं महेसर, तिवणा तुंहिंजा मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, ऐं थी दिलि जो राज़ पियो आहे, रजबी 27 ऐं थी दिलि जो राज़ पियो आहे, रजबी 27 ऐं रमज़ान जा बेरोज़ा, रमज़ान जा बेरोज़ा, तो में रखां मदीना। सिंगार जण तुंहिंजे तां, सिंगार जण तुंहिंजे तां, ऐं ताज़ो थी आयो तो ॾऊं,
गुलामुन नबी महेसर ताज़ो थी आयो तो ॾऊं गुलामुन नबी महेसर लख मरतबा लिखी मां लख मरतबा लिखी मां छा छा लिखां मदीना सिंगार जण तुंहिंजे तां सिंगार जण तुंहिंजे तां सदको वञा मदीना जीअरो आहियां त जल्दी ईंदुसि अञा मदीना सिंगार जण तुंहिंजे तां सिंगार जण तुंहिंजे